नुसरत डिवीज़न की पुछड़ी के आबादकारनि पारां पानी के खोट ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। अॻूणा नासिर अहमद पठान मोहम्मद इस्माइल छुट्टो नसरुल्ला चांडियो हाजी अली शेर बिरोही ॿियनि जे अॻुवाणी मुज़ाहिरो कंदे चयो त असां पुछड़ी जा आबादकार गुज़िरियल केतिरनि ई अरसे खां पानी जी खोट के ख़िलाफ़ एहतजाज करे रहिया आहियूं, पर असांजी केर बि ॿुधण लाइ तयारु न आहे। हुन चयो त 15 डिसंबर खां पानी बंदि आहे ऐं असांजी कणिक सुकी रही आहे। हुन चयो त असां SDO ज़ुल्फ़िकार खोस वटि शिकायत खणी वियासीं, पर उन असांजी ॻाल्हि ॿुधण बदिरां असांखे धिका ॾेई ॿाहिरि कढी छॾियो। हुन चयो त इरीगेशन वारा पंहिंजी मनपसंद आबादकारनि खे पानी ॾेई रहिया आहिनि। हुन मुतालबो कयो त असां पुछड़ी जे आबादकारनि खे हिसे जो पानी ॾेई बेचैनी ख़तमु कई वञे। पानी खुली वियो आहे, पहिरीं तारीख़ 28 तारीख़ पानी आयो आहे, पर असां वटि पानी अञा कोन पहुतो आहे। फसल सुकी रहिया आहिनि। अॻु में 2 वार अॻु में असां वटि पानी बंदि थियो आहे। हूं जनवरी जी 1 तारीख़ बंदि थींदो आहे, असां वटि डिसंबर जी 15 तारीख़ बंदि थी वियो आहे। बराए महिरबानी करे असां सां ज़ुल्म बंदि कयो वञे। पानी असांजो हक़ आहे, असांजो जियापो आहे। ऐं ज़मींदार ग़रीब जेको आहे जॾहिं पानी हूंदो तॾहिं ई असां निकिरी सघंदासीं। 20 डिसंबर ते जीअं पानी बंदि थियो आहे, अॼु 8 तारीख़ जनवरी जो पानी आहे कोन। तक़रीबन माना जेको आहे असांजे ऑफिसरनि जेके बि एक्शन आहे या SDO आहे, को बि असांजो जेको आहे मोबाइल असांजो मुतालिबो आहे त असांखे पानी ॾियनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।